बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ंदासीं दर्जे ॿिए में सबक़ ॿियों, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं जे प्यारे नबी सगोरे जो नालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सगोरा अरब जे कुरैश कबीले में ॼावा हुआ। नबी साईं जे वालिद हज़रत अब्दुल्ला जी वफ़ात संदन ॼमण खां कुझु महीना अॻु थी। पाण सगोरा 2 महीननि जा थिया त खेनि अरब जे रिवाज मुताबिक़ थञो पीआरण लाइ हज़रत बीबी हलीमा जे हवाले कयो वियो। पाण सगोरा जॾहिं 6 सालनि जा थिया त संदन वालदा बीबी आमना बि वफ़ात थी वई। उन खां पोइ संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब खेनि पालण लॻो। पाण सगोरा 8 सालनि जा थिया त संदन ॾाॾो बि गुज़ारे पियो। तंहिंखां पोइ संदन चाचे हज़रत अबू तालिब खेनि निपायो। पाण सगोरा नंढपण खां सुलछड़ा, सच्चा और ईमानदार ऐं रहमदिल हुआ। माण्हू खेनि अमीन ऐं सादिक सॾींदा हुआ। सभिनीनि सां प्यार ऐं मोहब्बत सां पेश ईंदा हुआ। पंहिंजो वक़्तु अजायो न विञाईंदा हुआ। यतीमनि सां कुर्ब ऐं हमदर्दी कंदा हुआ। पाण सगोरा पोढ़नि, बीमारनि ऐं मुसाफ़िरनि जी मदद कंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि लाइ रहमत आहिनि। पाण सगोरनि ॿुधायो त अल्लाह हिकु आहे ऐं उन जी इबादत करणु घुरिजे। असांखे संदन ॾसियल वाट ते हलणु घुरिजे। प्यारा ॿारो, हाणे अचो त हिन जी मश्क शुरू कयूं। मश्क में आहिनि सवाल जवाब। सवाल नंबर अलिफ आहे, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े कबीले में ॼावा? जवाब, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब जे कुरैश कबीले में ॼावा हुआ। सवाल नंबर 2 आहे, पाण सगोरनि जे वालिद जो नालो छा आहे? जवाब, पाण सगोरनि जे वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला आहे। सवाल नंबर जीम, पाण सगोरनि जे ॾाॾे जो नालो छा आहे? जवाब, पाण सगोरनि जे ॾाॾे जो नालो हज़रत अब्दुल मुतलिब आहे। सवाल नंबर दाल, पाण सगोरनि छा ॿुधायो आहे? जवाब, पाण सगोरनि ॿुधायो आहे त अल्लाह हिकु आहे ऐं उन जी इबादत करणु घुरिजे। प्यारा ॿारो, हाणे अचो त हेठनि जुमलनि में मुनासिब लफ़्ज़ ॻोल्हे विझूं। मुनासिब लफ़्ज़ ही आहिनि, रहमदिल, कुरैश, रहमत। हाणे ही असां जुमला मुकमल कंदासीं। हाणे अचो त हिननि में इहे लफ़्ज़ पुर करे असां जुमला मुकमल करियूं। पाण सगोरा नंढपण खां सुलछड़ा, सचार ऐं रहमदिल हुआ। पाण सगोरा कुरैश कबीले में पैदा थिया। पाण सगोरा ॿिन्ही जहाननि लाइ रहमत आहिनि। प्यारा ॿारो, अचो त मश्क 3 कयूं। उन में असां पढ़ूं ऐं लिखूं। उन में ही लफ़्ज़ असां पढ़ंदासीं ऐं लिखंदासीं। ख़ानदान, मोहब्बत, पैगाम, ईमानदार, हमदर्दी।